ਸਾਵੇਂ ਆਪ ਨਾਮ ਬਦੋ। ਬਿਲਾਵਲ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਨਿੰਦਕ ਐਸੇ ਹੀ ਜਰ ਪਰਿਐ, ਇਹ ਨਿਸ਼ਾਨੀ ਸੁਨੋ ਤੁਮ ਭਾਈ, ਜਿਉ ਕਾਲਰ ਬੀਤ ਗਿਰੀਐ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ। ਮਾਫੀ ਮਾਫੀ। ਜਿਹੜੀ ਸੋਚਣ ਦੀ ਗੱਲ ਆ, वेदन महला एक निंदित कर्मान उनके निंदो। वो न करे निंदित विषयवान, वो न करे संत जगह बोले जे भलो घुड़दड़ छोड़ो घुड़दड़ न पर कंदड़, और उन्हें जी निंदा वेठो करे माण्हू। हिकिड़ी ॾाढी घटना ॿुधायां थो। साईं बाबा जन ॿियो भेरो दौरो करे मोटे जा 4 मई 4 सेप्टेम्बर वरी 18 डिसंबर बाबा संज मां गोरो खणी आयुमि। वरी 13 अप्रैल मोटियुमि। हाइब्रिड आयुमि नानाणनि में। सावलणियन बस्कबन माधवमल उते बि नोट पिता पिनो कथा थींदी। कचा पिता विसरबा खोराईअ खां पोइ रेडियुनि जे विच ते पिता पिन पवंदा, उनखे कचा पिता विसरबा। हिते बि ॿारहों पुट मामे गमंदा जे साम्हूं सॼो वॾो प्लाट हूंदो हुन, पोइ हिते वञी जाइ हूंदी। हे पोइ सभु ठाहिरायो। रसोई हुननि ॾे ॿार छा से बि ठाठ त हुई कान। नाने वटि थलो वठी आयो। सूमरमल गुरदासमल उहो बि सावलाणी। गुरु नानक नगर वेठा, पोइ बस्ती वेठा वञे। हिकिड़ा रोड सां क्वार्टर आहिनि छता, तंहिंखां ॿियनि क्वार्टरनि जो वरी मुंहुं होॾो आहे। उन खां पोइ जेका जाइ बचे थी उहा उन्हनि क्वार्टरनि वारनि खे हुई। जेतिरी जेतिरी जे सभु कंहिं पंहिंजा झूपड़ा ठाहे छॾिया। कंहिं ठाहिया कंहिं न ठाहिया। डिसंबर जो महीनो हो, मूंखे नानो विहाए हुयो। 5-6 ॼणा वेठा हुआ। ॿियो केरु केरु हो, पर सूमरमल हुयो। उते ठपो कंहिंजे वातो निकितो। ॾिठोसीं वसण घोट भंग मां विकण खे तनज़ीम जी दृष्टि सां चई वियो। ॾिठोसीं कंवरराम जे ॿार जी विया मथां छा चयो, चया या न चया। मूंखे ॾुखियो लॻो, मां उथी पियुमि। सठि माना मुंहिंजी उमिरि 15 वॼनि। ॿाहिरि अची करे पुट पुल हूंदी
हीअं हेॾो हेॾो पोइ भॻो हेॾो नालो बंदो उते मां वेठो हुअसि भई 5-10 मिंट में नालो अची वियो उते विहायो पुटु वेह मां अचां थो हरी नाना हिते वेठो आहियां मां ॼाणा बसि हुनखे ॿुधाइनि कोन मां छो थी आयुमि बसि हे घटना आहे श्री राम हिकु ॿियो पुरुष बि असांजो सत्संगी हुयो साईं जो प्यारो हो सभु कुझु हुयो सभु कुझु सूफ़ी बि हो आर्य समाज बि हो नेम टेम वारो बि हुयो सभु कुझु हुयुसि हिते जोड़स राति भॻत भॼन पियो करे हिते इन विरांडे में ॿई वेठा आहियूं अरे अरे मूंखे चई विधे ईअं थी सघंदो आहे भंग में हिकिड़ो थी वञे अड़े अड़े तूं जहिड़ो माण्हू इहो तरक़ो ठाहे हे मां त पंहिंजे पाई थो करे पियो अहिड़ो मिसाल ॿियो बि ॾेई वियो हींअर मां हद थी वई हे तूं ॿाहिरों सॼा भॼन ॻाए थो हे सॼो हे सभु कुझु हेॾो थियो पियो आहे मन में हिते कसक रहियल आहे हे ख़बर न कंहिं महिल त उगली था विझनि पिया त साहिबु चवंदा त निंदक ऐसे ई झर परीए निंदक ईअं झरंदो वेंदो हा चओ एह निशानी सुनो तुम भाई हे भाई संसार जा भाई सभु भाइरनि इहा निशानी उन्हनि पुरुषनि जो ॿुधो जेको निंदक झर पवंदो वेंदो झुरंदो वेंदो सिंधी में चइजे खणी हा ज्यूं कालर भीत गिरिय कलर में जो भित ठाहे थो किरंदी न पुराणनि माण्हू कलर ॾिठो त न हुनखे ख़बर कोन्हे कलर जी न पंहिंजा पाकिस्तानी ॿुधाईंदा न त हितां न कोन था ॿुधाइनि सफ़ाई अछो चूनो नज़र पियो ईंदो कलराठी ज़मीन माना चूनो न नज़र ईंदो आहे अड़े हलंदासीं शमशान ॾे सॼी कलराठी मिटी कलराठी पई ईंदी चूनो सॼो नज़र ईंदो छो मिटी जेकॾहिं कलर जी मिटी जुड़ाई कनि त बि ॿाहिरां सॼो कलर लॻो पियो हूंदो निशानी सुनो तुम भाई जो कालर भीत गिरिए हा कलर भीत टिकदी न हा हा जाओ देख छिद्र तो निंदक उसारे उमा है भलो देख दुख भरिए निंदक पुरुष जंहिंमें द्वेष करंदो छिद्र माना कमज़ोरी द्वेष कोई दोष हुन में ॾिसंदो त ख़ुशि थींदो जो देखे छिद्र तो निंदक उमाहे हा ख़ुशि थींदो त पाण ॾंदा थींदसि इहो इन ऐब सां क़ाबिल करे हा उमा है भलो देख दुख भरिए जेकॾहिं उन सां भलो थींदो त हिनखे दुख थींदो पियो जंहिंसां हिनजो द्वेष आहे हुनजो भलो थींदो त हिनखे दुख भरबो ऐं जेकॾहिं ऐब अथसि पोइ त ख़ुशि थींदो हे अहिड़ो आहे दिलि सां चवंदो वञो ॾिसोसि आहे न हा आठ पहर चितवै नहीं पहुँचे बुरा हा अठई पहर चितो न कंदो पियो उन द्वेष जो उन पुरुष जो हा बुरा चितवत मरिए श्री राम छा जो जुमिलो मूंखे यादि अची वियो मूंखे चई चाचा मां लड़की साहिब में लड़की में 3 साल मां तपे ते रहियो आहियां संत वीचारो भाई कवना वेठो आहे लोई वेठो आहे हेॾो अचे रूड़ाराम कुझु चएसि हेॾो अचे बाबू राजाराम चएसि वञे काॾे हो भाऊ हुअसि हो बि हुनजे लाइ हुनजो खणी सालो थियो
हिन लाइ त साईं थियणु गुरू दरबार जो हिकु चवण कुझु ॿियो आहे मूंखे। ॿ टे ॼणा अहिड़ा हूंदा हुआ राड़की में जेका भॻत साहिब जी निंदा कंदा ई रहंदा हुआ। कीअं लाइ यादि आहे ठब निकितो ई कॾहिं कोन्हे, छा लाइ निकिरे, छा चयो निंदा कंदा ई रहंदा। राम आठ बार चित वे नहीं पहुँचे। हा चओ मंदा बुरा चितवत चितवत मरिय। बुरो चित ईंदे ईअं मरी वेंदो। श्री राम श्री राम। श्री राम। हा निंदक प्रभु भुलाया। बस श्री राम श्री राम। श्री राम। हिकिड़ी रामायण जी कहावत आहे पुराणी उते हलंदी हुई। सिंधी क़ौम हेॾी इन पासे कुझु लॻी कोन्हे, अहिड़ो प्रचार बि कोन थो थिए सत्संग जो अहिड़ो नमूनो। विनाश काले विपरीत ॿुधी ॿुधो जी जॾहिं विनाश जो वक़्तु अची वेंदो आहे तॾहिं ॿुधी विपरीत थी वेंदी आहे। इहो रावण ते आयो आहे। सम्झ न पई त मां छा थो कयां, भाउ खे लत हणे थो, अरे देश निकाली छॾे नी चवण ते भाई छा थो करे। निंदक प्रभु भुलाया काल नेरे आया। काल नेरे आया। इन ते मां कथा खणा। जॾहिं ॿियो भेरो साईं जन आया बाबा साईं तॾहिं कालेमल जे पुटनि जे विहांउ ते आया। खोखरा ॿार खां आयासीं, भाई नारू गॾु हुयो नागपुर वारो। ठाकरेमल जो पुटु उते नेरी सास ॻोल्हींदासीं शेवा में। खोखरा ॿार खां बाड़मेर बॉर्डर पास करे नागपुर वियासीं, उतां फैज़ाबाद आयासीं, उतां गोंडा आयासीं। गोंडा जंहिंजे लखनऊ आई। लखनऊ राज जो हिन पूरन नगर में रसोई खाराइण पिया। का खुई हुई, पधरो हुयो, उन सां गॾु हाल हुयो। पकी छुण जाइ हुई पर सादी जाइ हुई। उते रोटी वोटी खाधीसीं। लालचंद जो धीअ हुयूं। लालचंद वारा जसूमलालनि जा यशवंतदास वारनि जा थोरा लॻभॻि लॻंदड़ आहिनि बिरादरी में। राज लॻभॻि 10:30 जे अंदरि कल्ह राति मां हिते नी शायदि कंहिं भरे वरितो। बाबा घर में त मां न ॿुधो कॾहिं। ॿार वेंदा त माण्हू पतला हलनि, वरी हथ धोआइनि, वरी सब्जी रोटी अचे, तेसिताईं पढ़ंदा हुआ। ॿ टे शब्द मूंखे यादि न पढ़ंदो हुउमि, पढ़ियासीं। जान को वेठो शराब पीतल उन छोकिरियुनि जो सौटु हुयो। हाणे वॾा भेण जा सभु शिवन आहे, शिवन बसि ॿुधाए सघे। जान मङणो थियल होसि या थियणो हो, कुझु खेचल पियो करे गुरी में वेठो हो। इन विच में छोकिरियुनि जो पीउ हिकु ॿ भेरा आयो, अॾे जल्दी होॾे, हा चाचा रोटी त खावां न। भाई वापारी हिकिड़ो सूरदास हो, पन में सेठ सहजमल हो, पंजूमल हो, तबेदार आहे ॿई। सहजमल असांजे सेठ केवलमल जो सेण बि थिए, उनजा पुट सेठ केवलमल जो धीअ अर्जनदास उते हुयो। ॿियो हिकु हिते हुयो। ॿ धीअ केवलमल खे 5 पुट 2 धीअ हुआसि। भाई वापारियुनि जो सूरदास भाउ सको ओची हिकिड़ो छोकिरो हो।
मानो घर हुन में कंहिंजो पुटु हो कीअं हो पंजे तरह जो ई उहो हिन सां गॾु हूंदो हो वठी हलंदो हुओ भाई वापारी हुनखे चयो या भाई वापार जी ॻाल्हि ॿुधायल आहे जेका मां चई रहियो आहियां दृश्य साम्हूं हो जेको मां जेको जंहिं लफ़्ज़ ते कथा खई आई आहे इहो सभु उन जो निकितो हो हुन जहिड़े संत वेठा आहिनि लिखे साईं जन जे मुख मुखो निकिरी पियो जेके हाणे खिलनि था उहे रोईंदा माफ़ु कजो इहे शब्द उन सूरदास जे वात मुंहिंजो ॿुधल हो मां आपा सां रोटी ते गॾु वेठो आहियां दृश्य त ॾिसां पियो पर हुनजो चवणो त घटना कीअं घटी रोटी थी वई उथियासीं गिलास हथनि में गुरड़ी करण लाइ कची वायर लॻल हुई बिजली वारी बिना कची वायर लॻल हूंदी किथां विच में का शाख हुई आहे हे पाणी खणी होॾे खुही ॾे अॻिते पियो वधे त कंहिं चयोसि अंधो आहियां काॾे थो वञे पियो जाचसि में सर कोई अचो अचो मां गुरड़ी त कयां न रोटी त खावां हाणे गुरड़ी त कयां न जवान लंबो हुयो जीअं खुही खां मोटियो वायो हेतिरो ई बेटा हेतिरो ई वायो बसि उते ई 15-20 ॼणनि जी रसोई मुंहिंजे ख़्याल सां बसि हिकु लाइन हेॾो हेॾो उहो गिलास अखियुनि जे ॾिठे उहो हीअं किरी पियुसि वार हुन सां खीच थियणु लॻा वायर सां तो गिलास खे जेकर उन वायर में हीअं तार में हथु विधाए जीअं तार में हथु विधाए बिजली बंदि थी वई वरी कृपा परमात्मा जी जो कोई जान सुरजो हुयो पंहिंजे कथण लाइ हिकिड़ो संदुर पियो वॾो हुनखे 8 ॼणनि खयो आहे हिकु पासे खां उहो संदुर हुनखे बाडी सां चिपकायो उहो बाडी जी बाडी ने संदुर ते ई हली आई हली त आई वरी को ओॾो का सणाई थिए वरी खुही मां बाल्टी कढी करे वरी पाणी विधो कंहिं कीअं करायो हो थियो चयूं इहा ॻाल्हि आउट न कजो 11 बजे मथां वेॾी थियणी हुते अच वञ लॻी पई घर हेॾो हुयो घर हिन पासे मामे चमन ॾिलण जे हितां न लालमण जो घर हो लालचंद जो हेॾो हे बिरादरी जा घर न ॿुधाइजो कीअं थिए नेठि उन शरीर खे उन संदर सूदे धर्म खणी करे के ॿाहिरि आया आहिनि रोड ते हो ट्रकियूं बठे वारियूं अधु ट्रकियूं हिकिड़ी खां थो ॾिनो न बीठी ॿी ट्रक ॾिनो न बीठी नेठि टी बीठी उन ते संदर ते खणाए करे अस्पताल खणाए विया सुम्हण कमण जो कमु जेको भाग गोरे ॾे रस्तो वञे न पुटु हिते स्कूल हुयो छोटो सो हिते पगड़ियूं रस्मां थींदियूं इन मैदान ते शामियानो लॻल हो हिते खटा पियल हुआ अबा असां हिते सुम्हियलु कंहिंजे घर जे उताख में कोन भले वॾो ॾिसूं पिया ॼणी भई छिके थो पियो ॼण नंढा थियासीं भाउ राति 1-1:30 बजे फोन अची जान खणी किसकी हंसी मत उड़ाओ कबीर गर्व न कीजिए रंक न हंसिए कोई अजय सुनाओ समुद्र में क्या जाना क्या हो मत कर तू अभिमान बंदे मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान झूठी तेरी शान मत कर तू कर तू अभिमान गर्भ जना वॾियाया धन जो बन आगाओ खाली तॾहिं धनी सियूं त ॿिए जो मिया हा
निंदक प्रभु बुलाया काल ने रे आया हर जन स्यों बाद उठरिए बाक़ी रामदास गुरु अर्जन देव जो त ओॾो सिख हलिया आहिनि सुरई हलियो आहे चिठी साईं हे त हाणे चढ़ाई कनि था शांत में सिखनि पढ़ाई वई चिठी साफ़ शांत ॿी चिठी पहुती साईं 12 पहुची चुका आहिनि राम श्री राम रखो करतार ते साईं हे सिख जन साईं कुझु बंदोबस्तु करिणो आहे सॼो लश्कर पहुचंदो त शाम जो चहलकदमी ते निकिता आहिनि 2 घोड़ा त हुयो खूरो छा खूरो पकल हो हिननि टिबो सम्झो मिटी जो टिबो सम्झो घोड़ो जे मथे कयूं त सधो घोड़े सूधे अंदरि शाम जो मुख मां निकिती सुलही ते नारायण राख सुलही ते नारायण राख पढ़ो पढ़ो ते नारायण राख सुलही का हाथ कहीं न पहुँचे सुलही होए मुआ नापाक मुसलमान भाई में हमारे तो नापाक थियो न काढ़ कुठार खसम सिर काटा छिनमय होए गया है खाक मंदा चितवत चितवत बचिया जन रचिया तन दीना धाक भाई मीत धन कछू न रहो सो छोड़ गया सब भाई साक को नानक प्रभु तस प्रभु बलहारी जन जन का कीनो पूर्ण भाग को नानक तस प्रभु बलहारी जन जन का कीनो पूर्ण भाग नंतक प्रभु बुलाया काल नेड़े आया हर जन से बाद उठरिए वो संत हरिजन साईं वाद उठाईंदो हा नानक का राखा आप प्रभ स्वामी क्या मानस बपरे करिए नानक का राखा आप हर स्वामी क्या मानस बपरे करिए उन्हें चंदू जिन साहबन के एक कष्ट दिवाया राम श्री राम राम दोखे सां गुरु चवनि बादशाह जहांगीर खे चवां त तोखे 7.5 वरी आहे पुछे ख़बर हितां जी ॻाल्हि थो कयां 7.5 वरी आहे उहा कीअं लहे चए कोई फ़क़ीर तुंहिंजे लाइ जेल में रही करे बंदगी करे त तुंहिंजी 7 वरी रहंदी हिंदुस्तान जो शहनशाह थियो साईं त गांवनि जा संत थिया न असां पंहिंजे खे तजमल जो जेको ई ॿुधूं पर पंहिंजो दाइरो न हज़ारे संत आहे भारत में मोकिलियो जेल में रखण छॾे उते हिकु सिख कोई अंतकरण शुद्ध हिनखे हिकु भेरो बि शींहं जे रूप में हिन दुष्ट हे छा थो करे पियो तूं जो छो भयभीत थियो हे दृश्य कीअं मूंखे साम्हूं आयो आहे ॻाल्हि बि कढियईं वरी थोरो लही वियुसि ख़्यालु वरी ॿियो भेरो जॾहिं झटको ॾिनो त पोइ चवनि हरगोबिंद साहिब खे आज़ादु करायो हुन चयो जेके मां सां निकिरणु लॻा चयोसीं असांजी त पोइ हयाती ते गुज़रिजी तव्हां आया त कुझु दया कयो हे 52 राजाऊं कहिड़े सबब सां जेल में आहे साहिबनि खे ॿाहिरि कढाया श्री राम कीअं साहिबनि खे जेको जुंबो पियल हो हुन में 52 गुंज पियल आहे हा 50 हुया 2 बची पिया त जेके काहूं जंहिंसां ॿधूं जामो ॿधबो आहे उहो काहूं 2 लड़कियुनि पियूं चए 52 राजाऊं बंदी छोड़ गुरुद्वारो न ॾिठो ज़रूरु ॾिसो ग्वालियर में श्री राम ओ घुराईं दिल्ली साहिबनि खे हिकिड़ी माला पई उन हिकिड़ो मञियो हो बादशाह जी नज़र फिरी फिरी उॾे वञे पई मुंहिंजी नज़र पकिड़े करे बादशाह खे चई विधो तव्हांखे वणे थो चई अहिड़ी त सॼी माना असांजे पूज पिता साहिब खे हुई चए पोइ
तो पूज पिता साहब जन तव्हांखो चंदू वठी विया ऐं घर में हे कष्ट पहुचायो अथऊं। उहा माना तव्हांजे तोशा खाने में हूंदी। हिते जंग रही त मैंने चंदू खे घुराए करे साहब मुंहिंजे हथ में ॿार ॾिना, हे तव्हांजा वारिया। पोइ भाई बाबूराम साहिब ते अर्थ में चवंदा हिकिड़ी टुक ईअं मुंहिंजी बि रक्षा कजो। पोइ वरी पुट जे लाइ चयईं शाहजहान लाइ कंहिं जहांगीर हिन जी बि रक्षा कजो। हिते चए साहिब चुसि जो तुम हमसे जो तुम हमसे त्यों हम तुमसे, जो तुम हमसे त्यों हम तुमसे, जो ये हमसे तैसे मैं इनसे। शाहजहान टे लड़ाइयूं कयूं, हुते जी मौत मरी वियो, पाणी न मिलियुसि, जेल में न रखायईं पुट। शाहजहान खे जेल में रखायईं न पुट। चए पिया हिंदू चङा ॿ खां पोइ पाणी त ॾींदा आहिनि, हे त जहिड़े पाणी नथो ॾिए पियो। राम पोइ तो छोला बादशाह जो ख़्यालु थियो। लाहौर सुबुह हुनजो पंहिंजो तंबू हे हेॾा विझनि साहब हेॾा विझनि, लाहौर ताईं गॾिया हलंदा रहिया। जेके विच में 10 ॾींहं पियनि त जेको कुता साड़ा साहब जा उन कुतनि सां गॾु हिन चंदू खे ॿुधी करे ऐं खाए बि कुतनि वांगुरु, जीअं कुतो खाईंदो आहे तीअं खाराईंदा चौकाट में। पोइ जब लाहौर पहुता त उन्होंने चंदू खे गेलींदा लाहौर में घुमाइनि पिया। अड़े कंहिं महिल ॻोठ त जोनस ॾिठो, हे चंदू जो लाहौर जा न, हे चंदू खे घुराए वियो दिल्ली। बादशाही दिल्ली में हुई न। हे चंदू बादशाह लाहौर अची करके हे इस्तेमालु कया न। पोइ चयोसि जो परिवार बीठो आहे, चए न उनजो कहिड़ो दोष आहे, दोजनि जो आहे। पोइ घुमाईंदे पिछाड़ी भुॻड़ो नारो भुॻड़ा पियो थिए, उनजो जेको चुल्हो हुयो उहो शरीर सॼो उनजे चुल्हे में सटियो। पूरनमास जी कथा थींदी असां वटि, उन में हिकिड़ी कथा आहे गुरु तेग बहादुर साहिब जो हिकिड़ो सुख दर्शन करणु थो अचे, पर अंतकरण शुद्ध वारो इहो लफ़्ज़ न मिलायो त सारस्य कोई न करे सघंदो। उनजे ॾिठोसि हिकिड़ो उठ पियो आहे, सॼा कीअं वरिती पिया अथसि। अड़े अॻे जनम जो हे चंदू। हुनजे मन में कोई त साहिब हुनखे ॿुधायईं गुरु तेग बहादुर साहिब खे, साईं हीअं उठ पियो आहे, हीअं मूंखे त हीअं नज़र आयो। साहिब जल मोकिलियो, हुनखे छंडो हणो, हुनजी गति थी वञे ऐं ॾींहं थी वञे। जय सखी बाबा, जय सखी बाबा। नानक राखा आप हर स्वामी। हा क्या मानस बपरे करिए। माण्हू छा कंदो, मानका नानका राखा आप हर स्वामी, क्या मानस बपरे करिए। श्री राम श्री राम श्री राम। बाबा साईं जी हिकिड़ी घटना ॿुधाए छॾियां, ॿुधायो न। जीअं तव्हां आम बसण घोट जी भंग ॿुधा हो त ख़ैर पर मीरस जो टुकुर उहा मीर अली मुराद खान टालपुर छा मालिको अंग्रेज़ हथु करे न सघिया, उहो टुकुर ईअं रहिजी वियो। तो हुते भंग ठहंदी जंहिंखे रियासी वक़्तु सॾिबो, सस्ती बि सुठी बि, पर शहर खां ॿाहिरि न, पंहिंजे रियासत जे हद खां ॿाहिरि न, माना दंड थींदी। उहा ई पने ईंदी, माना आम हलंदी बसि। बचाव में चोरी कमु जीअं थिए थो, हाणे केरु वठींदा कीअं वठींदा। श्री राम। उहे सिधो भेण दरी में जिते रखियल हूंदी भंग, उते मथां बीठा हुजे खणी विया। बरू माना ॿुधायो मां उन नथा पर कसी वेंदी 1956 में बंदि थी, तो उनको हथों खसे करे मां नाली में थी गोतो गोकलदास खे हो।
मतिलबु हाणे केस कयो वञे हाणे हिकु हाज़िरी हली आहे ॿ हली आहे टे हली वञनि त हिकु हाज़िरी ते विया साईं बाबा थी सघे त हिकु ई हुजे हे बकारी जो हवालो ॿुधाइणो मुख़्ताकार साहिबु 300 रुपया ॾंढ रखियो छा चयो चोटूमल बाबा सां गॾु ॾाढो पैसा छोटूमल वियो जीअं बि करे आयो जुगाड़ करे आयो खणी आयो ॾिनई तेसिताईं सां नज़रबंदि रहिया उते ई नज़रबंदि अॻे चइबो आहे बसि पंहिंजे नज़र में असांजा मोटी आयो अम्मा रोटी चवाइनि पोइ खाऊं था भाई बकारी झली थोड़ी ज़ोर सां रोड पुछो मां साईं छा करे आयो चई दुष्टनि जे मुंहं में धूड़ विझी आयुसि इहो मुख अचियो हाणे मथे अर्जुनदास मास्तर असांजो सौटु छा जुमिले मुंहिंजो 3 नंबर पुटु उहो त मूंखे ॿुधाए त मुख़्तकार उन ॾींहुं शाम जो घर वियो पिए जवान पुटु होसि हिकिड़ो ई उठल था उठनि छा थींदी बसि उते ख़बर पइजे तुंहिंजो पुटु गुज़ारियो बसि नानक राखा आप हर स्वामी क्या मानुष बपरे करिए बोल गुरु नानक देव